पुट तू भी का हिम्मत कर। ओ यू ब्लडी पोड़ी तुझे सोरे जी सुस्ती हुई ना जो हिकड़ो थियो न हे राणा तो महाराज थींदा राणा तो मैं लख थींदा लख लख हिकड़ी में लख के थींदा थींदा है थी त सजन था बस मुझा कोन थिया खैर वडुल ओ दिए वडुल हिकड़ो मिनट त अची जाए पुट छा थियो त सॼी पोड़ी जो आहे मूंखे वॾो प्यार मां पई सॾे हा मां आयसि पुट इहो मां इन लाइ पई तोखे सॾियां त हीअ वठि मिठाई ज़बरदस्त ॾाढी ज़बरदस्त मिठाई ॾाढो मज़ो आयो मूंखे कसम सां पुट इहो पाड़े में न आहे बबलू उन जी जोइ वियाई आहे न किको ॼाओ अथसि माशाअल्लाह हा ग्रेट मां हाणे पुट तूं बि का हिम्मत कर हिम्मत मां ऐं इहो ख़ुशीअ जी का ख़बर त ॿुधाए न ख़ुशीअ जी ख़बर हा अमा तोखे ख़बर आहे मुंहिंजो नंढो भाउ 8वीं क्लास में डायरेक्ट पास थी कोरोना जे वजह सां न पेपर बि कोन थियनि हा ऐं धीअ चवण जो मतिलबु इहो आहे त हिन महीने पेट थिए या कोन अमा आई वांट टू एंजॉय माय लाइफ अञा त मुंहिंजी उमिरि ई कोन्हे ॿार ॾियण जी आई एम जस्ट 26 ऐं पोइ शादी छो की तो जेतिरियूं असांजे दौर में 12 ॿार ॼणियूं हुयूं अमा दैट्स नॉट ट्रू अमा ॾिसो न तव्हां अगरि 12 वाकई में हुजनि त तव्हां पोइ हिकु छो ॼणियो शहज़ादो अकेलो ऐं अमा इहो त तुझे सोरे जी सुस्ती हुई ना जो हिकड़ो थियो न त मुंहिंजो त इरादो 26 जो इहो यू आर राइट अमा जहिड़ा काम तहिड़ा संदन बच्चा यानी कि किड्स छा अंग्रेजी में छा इहो बकी इन मतिलबु इहो आहे त मुंहिंजे मथे में सूर न विझो प्लीज़ आई जस्ट लीव इट ऐं माई ॾिसो त चिबरी माईअ खे ॿार जो चई त कुत थी पटेसि मथे में मूंखे पहिरियों ॾाढो सूर आहे ऐं मथो तुंहिंजो फिरियल अथई ॿुधई हिकड़ो दफ़ो पागल लॻंदई न सही जॻह ते वञी बीहंदई पोइ हा फार्मी कुकड़े ओ यू ब्लडी पोड़ी आची पोड़ी पोड़ी हूंदई मारे त्रिफिणीअ मुहांडरी पोड़ी ॾोई आची अॼु न छॾींदी मैं काॾियो वेलण मुंहिंजो हे वठ कचरी वठ भाॼी डेल पुट खे मारे विधई मुंहिंजे लाइ तमाम घणी मेहरबानी दोस्तन जी तव्हांखे मां गुज़ारिश कयूं त भले करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो घंटी जो बटन दबायो लाइक कयो कमेंट कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो अगरि तव्हांखे मज़ो आयो आहे अगरि मज़ो नथो अचेव त मूंखे तव्हां कमेंट करे ॿुधाए सघो था त मज़ो छो नथो अचेव त पोइ मां तव्हांजे घर अची तव्हांजी किताणियूं कढंदुसि।